ईंदड़ महीने जी 1 तारीख़ ते सूमर वारे ॾींहं खां सिंध पाकिस्तान जे मख़सूस इलाइक़नि में पोलियो जे फुड़नि जी कैंपेन शुरू थी रही आहे, जंहिं लाइ तमामु वालदेन खे इतलाह थो ॾिजे त पंहिंजे गुलनि जहिड़नि ॿारनि खे पोलियो जा क़तरा ॾियारे उमिरि भर जी माज़ूरी खां बचायो वञे। यादि रहे त 2025 जी चोथों राउंड थियण वारो, जंहिं मां पंहिंजे ॿारनि खे पोलियो ॾियारे क़ौमी फ़र्ज़ु निभाईंदा। तालका सामारो जे रेवेन्यू खाते जे असिस्टेंट कमिश्नर ऑफिस मीटिंग हॉल में पोलियो वर्करनि जी मीटिंग तालका हेल्थ ऑफिसर डॉक्टर सलीम रज़ा शेख ऐं UCMO जलाल अहमद राहिमो, एरिया इंचार्ज चौधरी दिया राम माली, एरिया इंचार्ज मनान कपरी जी अॻवानी में थी गुज़री। मीटिंग में पोलियो वर्करनि जी वॾे अंग में शिरकत। मीटिंग में पोलियो समेत वैक्सीन बाबति लेक्चर ॾिनो वियो। मीटिंग दौरान तालका हेल्थ ऑफिसर डॉक्टर सलीम रज़ा शेख ऐं UCMO जलाल अहमद राहिमो पारां लेक्चर पिणु ॾिनो वियो। पोलियो जे नुक़साननि बाबति पिणु आगाही ॾिनी वई। हिननि वधीक चयो त पाकिस्तान में टोटल 23 केस आहिनि। KPK में 15 केस, सिंध में 6 केस, पंजाब में 1 केस, गिलगित बल्तिस्तान में 1 केस थियो, जॾहिं त सिंध जे 5 ज़िलनि बदीन में 2, लाड़काणे में 1, ठठे में 1, कंबर में भी 1 ऐं ज़िला उमरकोट जे तालुके कुनरी जी UC छजड़ो में भी 1 केस कोल्ही बिरादरी जे 2 सालनि जी ॿारड़ी में ज़ाहिर थियो आहे, जेको फैमिली सांघड़ में मज़दूरी ख़ातिर वियल हुई। आवाम खे घुर्जे त उहे पोलियो टीमुनि ऐं वर्करनि सां ताउन कनि। रिपोर्ट करे रहियो आहे डॉक्टर एम लाल वाघाणी।